बोर्ड मुतासिर ॿारनि जी तालीम मुतासिर थियण न ॾींदासीं। कराची में कॉलेज जी प्रोफेसर बोर्ड मुतासिर ॿारनि खे पढ़ाइण लॻी। प्रोफेसर ससुई हसन सचलगोट जे डिग्री कॉलेज में तरसियल बोर्ड मुतासिर ॿारनि खे रोज़ानो 3 कलाक ट्यूशन ॾिए थी। ॿारनि खे किताब पेंसिल ऐं पढ़ाईअ जो ॿियो सामान मुफ़्त में फ़राहम। कॉलेज जी प्रिंसिपल ग़ज़ाला अबरो जो चवणु आहे त चाहियूं था त बोर्ड में बेघर थियल ॿारनि जी पढ़ाई मुतासिर न थिए। ॿारनि जे ज़हनी ओसर लाइ पढ़ाई जारी रखणु ज़रूरी आहे।